कश्मीर मां ख़बर ईंदा आहियो त पंजाब पुलिस निजी टीवी जे रिपोर्टर खान मोहम्मद शरक खे खंबे गुम करे छॾियो। सहाफ़ी जी आज़ादी लाइ ॿिए ॾींहुं बि धरणो हयो वियो। सहाफ़ियुनि जो चवणु आहे त पंजाब पुलिस खे इहो हक़ नाहे जो कलम धड़नि खे खणी गुम करे। SSP कश्मीर जी ख़ातिरी खां पोइ धरणो ख़त्म कयो वियो। तफ़सील मूजिब जुमे जी राति जो कश्मीर वेझो खोसा पुल लॻ खोसा मुहले मां पंजाब पुलिस गैर कानूनी तौर सीनियर सहाफ़ी ऐं निजी टीवी चैनल जे रिपोर्टर खान मोहम्मद शरक जे घर ते चढ़ाई करे केस गिरफ़्तार करे नामालूम हंधि मुंतकिल कयो। पुलिस चढ़ाई दौरान सहाफ़ी जी माउ ऐं भाउ खे बि खंबे वई। पंजाब पुलिस जे अहिड़े नाजाइज़ी ख़िलाफ़ कश्मीर जा सहाफ़ी सियासी समाजी तंज़ीमूं सरापा एहतजाज बणियल आहिनि। सहाफ़ी खान मोहम्मद जी आज़ादी लाइ ॿिए ॾींहुं बि सिंध पंजाब ऐं बलूचिस्तान जे दंग देरा मोड़ वटि एहतजाजी मुज़ाहिरो कंदे धरणो हयो वियो। धरणे सबबि रोड जे ॿिन्ही पासनि खां नंढियुनि वॾियुनि गाॾियुनि जूं वॾियूं कतारूं लॻी वयूं ऐं मुसाफ़िर सख़्त परेशान थी विया। सहाफ़ी बिरादरी ऐं सिविल सोसाइटी पारां मुतालबो कयो वियो त पंजाब पुलिस जी गैर कानूनी अमल जी निंदा कयूं था। खेसि इहो हक़ नाहे त इहे चादर ऐं चौदीवारी जो तक़दुस पामाल कंदे कंहिं कलम धणी खे खंबे गुम करे छॾनि। इन करे सहाफ़ी खान मोहम्मद शरक ऐं संदसि ख़ानदान जे ॿियनि घर भातियुनि खे फौरी तौर आज़ाद कयो वञे ऐं कार्रवाई में मुलविस एहलकारनि खे फौरी तौर मुअतल करे सज़ा ॾिनी वञे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।